अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं प्रियालो खां। जी नाज़रीन, प्रियालो मुख्तियार कार किंगरी पारां शहर अंदर हथरादू महांगाई कंदड़नि दुकाननि ते छापा, ₹100 ॾंढ वसूल। हिन बाबरकत महीने में हथरादू महांगाई कंदड़नि ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबो। मुख्तियार कार किंगरी मोहम्मद कासिम दांदो। मुख्तियार कार किंगरी पारां मेन रोड दरगाह चौक मेन शाही बाज़ार गोश्त ऐं मुर्गी ऐं मछीअ जे दुकाननि, सब्ज़ीअ जे दुकाननि, किराना जे दुकाननि जा ओचितो दौरा हथरादू महांगाई कंदड़नि दुकानदारनि ते छापा लॻाए अलॻि अलॻि जुर्माना आयद कंदे ₹100 ॾंढ वसूल कयो। मुख्तियार कार मोहम्मद कासिम दांदो पारां शहर जे दौरे दौरान रेट लिस्टूं मौजूदु न हुजण ते जुर्माना आयद कया। उन मौक़े ते मुख्तियार कार मोहम्मद कासिम दांदो ऐं असिस्टेंट मुख्तियार कार सिबगतुल्लाह खान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरनि दुकानदारनि खे हुकूमत तरफ़ां जारी SOP ते मुकमिल अमल दरामद करणु घुरिजे। ख़िलाफ़ वर्ज़ी करण सां क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। हुन चयो त ज़िले इंतिज़ामिया खैरपुर अवाम खे सहूलियत ऐं रिलीफ फ़राहम करण लाइ हर मुमकिन कोशिश करे रही आहे। अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ DC खैरपुर पारां अहिड़ियूं ख़ासि हिदायतूं पिणु जारी कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में आम इस्तेमाल थींदड़ शयूं ऐं रोज़मर्रा जे खाद खुराक वारियुनि शयुनि खे मुसलसिल मॉनिटरिंग कयो पियो वञे। हुन चयो त शहर अंदरि मौजूदु अहिड़नि किरदारनि खे हरगिज़ बर्दाश्त न कबो ऐं खाधे पीते ऐं ॿियनि आम वाइपे जे शयुनि जो स्टॉक कंदड़नि ऐं वधीक अघु वसूल कंदड़नि सां बि कंहिं क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV प्रियालो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ TV। पाकिस्तान न्यूज़ TV जे पेज खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।